राधण वासी मंजूर उर्फ मजीद जामरी ख़ादिम जामरी बिन औरतुनि मासूम ॿारनि समेत प्रेस क्लब राधण पहुची एहतजाज कंदे चयो त साल अॻु मुंहिंजे भाइटे तालिब जामरी खे क़त्ल कयो वियो, जंहिंजो फ़रियादी मरहूम जो वालिद आशिक़ जामरी हो। पुलिस इन हवाले सां असां सां को ताउन कयो न कयो। तदारक न थियण सबबि असां बचड़नि समेत रेलवे फाटक बंदि करे एहतजाजी मुज़ाहरा पिणु कया। इन हवाले सां असांजी बिरादरी जे चङनि सरदारनि या वॾेरनि असांजी कंहिं बि फ़रियाद न ॿुधी ऐं क़त्ल जा जवाबदार अल्ताफ़ हुसैन जामरी, तुराब जामरी, सुहिणो जामरी ज़मानत ते आज़ादु थियण खां पोइ हर रोज़ु असांखे केस तां हथु खणण लाइ धमकियूं ॾींदा रहिया। कुझु ॾींहं अॻु मुंहिंजो भाउ आशिक़ जामरी साल गुज़रण बावजूदि मक़तूल पुट जे क़ातिलनि खे सज़ा न मिलण ऐं धमकियूं ॾियण ते मजबूर थी पाण खे रेल हेठां ॾेई आबघात करे छॾियो आहे। SSP दादू आला अदलिया चीफ ऑफ आर्मी स्टाफ पाकिस्तान खे अपील था कयूं त मथे ॼणल नाड़े वारनि मां असांखे जान जो ख़तरो आहे, नोटिस वठी तहफ़ुज़ ॾेई इंसाफ़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।